हैदराबाद में जमीयत उलमा इस्लाम पारां महांगाई, बेरोज़गारी ऐं वफ़ाक़ी हिकमत अमलनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। JUI सिंध जे तर्जुमान मौलाना ताज मोहम्मद नायो, मौलाना ख़ालिद हुसैन धामरा, मौलाना आज़म जहांगीरी जी अॻुवाणीअ में सेंट्रल जेल हैदराबाद खां रैली कढी हैदर चौक ते धरणो हंयो वियो। इमरान खान जी मौजूदा हुकूमत आवाम जो खून चूसे छॾियो आहे, लिहाज़ा पेट्रोल जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं कनि पियूं, अटे जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं कनि पियूं। मुल्क की मैशत तबाह थी चुकी है, इदारा कमज़ोर थी चुका है। लोग तंग है, महंगाई से, बेरोजगारी से, बच्चे बेचने पे मजबूर हो गए, बहुत बुरा हाल है, मगर इस जालिम का हाथ पकड़ने वाला कोई नहीं। दवाउन जा रेट तमाम वधी विया आहिनि, माण्हू परेशान आहिनि ऐं एतिरे क़दुरु जो माण्हू पंहिंजा ॿार वठी करे खून में टपा पिया ॾियनि, ख़ुदकुशी पिया कनि, पाण खे मारीनि पिया। वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ मुल्क समेत सॼी सिंध में एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु ज़फ़र हकड़ो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।